साथियों ये सब कुछ तहां जे सामू आहे। मकामी मजदूरन के, मकामी माण्हुनि के, मकामी पोरेतन के फौजी फर्टिलाइजर भाण फैक्ट्री में मातेलो जी इंतजामिया कंहिं बि क़िस्म जा के हक़ूक़ नथी ॾे। सुप्रीम कोर्ट ऐं आला अदालतन के फैसलन के तस्लीम नथो कयो वञे। पाकिस्तान के आइन ऐं कानून के तस्लीम नथो कयो वञे। उन मुताबिक़ इन्हनि के हक़ूक़ नथा ॾिना वञनि। हिननि के सिहत ऐं तइलीम समेत सहूलियतूं नथियूं ॾिनियूं वञनि। सुप्रीम कोर्ट के फैसले मुताबिक़ हिननि के मुस्तक़िल नथो कयो वञे। फैक्ट्री मां ठेकेदारी निज़ाम ख़त्म नथो कयो वञे। चूंडियल नुमाइंदनि के ही भत्ता ॾियनि था। हिननि जे मथां मियां रफ़ीक जहिड़ा बहादुर ठेकेदार मुसलत करनि था। टकन एवज़ हिननि जे मथां मुसलत करनि था। DCSP के का जुर्रत न है जो फौजन हिननि खिलाफ़ कार्रवाई करनि। बदली त पंहिंजी जाइ ते हिननि ऑफिसरनि जूं नौकरियूं बि हलियूं वञनि थियूं। ही सभु कुझु तव्हां जे साम्हूं आहे जेको हर रोज़ मां रड़ियूं कयां पियो जो खुदारा हिननि खे लगाम ॾियो। खुदारा हिननि खे पटो विझो। असां सिंधी माण्हुनि खे इंसान नथो सम्झो वञे। असां सिंधी माण्हुनि खे दहशतगर्द तस्लीम कयो थो वञे। छा ही मज़दूर तव्हांखे दहशतगर्द नज़र ईंदा? छा मां तव्हांखे दहशतगर्द नज़र आं थो? हा, हिते जेको पंहिंजा हक़ूक़ घुरंदो, जेके हिननि खां पंहिंजो हक़ूक़ घुरंदो, रियासती इदारनि खां पंहिंजा हक़ूक़ घुरंदो, फौजन का पंहिंजा हक़ूक़ घुरंदो, यकीनन उहो दहशतगर्दी जे ज़मरे में ईंदो। हा, मां दहशतगर्द आहियां। हा, मां बाग़ी आहियां। हा, मां दहशतगर्द आहियां। इन्हनि जे तडाइन जे खिलाफ़ आहियां मां। इन्हनि जे ज़ुल्म जे खिलाफ़ आहियां। इन्हनि जे दहशतगर्दी जे मां खिलाफ़ आहियां। हा, मां दहशतगर्द आहियां। साथियों थी सके तो वध खां वध ही लाइव शेयर कयो त जीअं आर्मी जे ईमानदार जर्नेलन, ईमानदार फर्ज़शनास जर्नेलन ताईं ही मुंहिंजो आवाज़, हिननि पोरेतन मक़ामी पोरेतन जो आवाज़ पहुची सके। माना हू को नोटिस वठनि। ॿी सूरत में जेके इदारा आहिनि यकीनन आर्मी जे बदनामी जो सबब बणजनि था पिया। ही इदारा हिननि इदारनि जा जेके इंचार्ज आहिनि ऑन ड्यूटी आर्मी ऑफिसर आहिनि, न के रिटायर आहिनि। साथियों अल्लाह ताला सभिनी खे ख़ुशि रखे। मुंहिंजे लाइ बि दुआ कजो, हिननि मज़दूरनि जे लाइ बि दुआ कजो त जीअं हिननि खे बि पंहिंजा हक़ूक़ आसानी सां मिली सघनि। पर हक़ूक़ मिलण आसानी जी का परवाह न आहे। मरणो त हिकु ॾींहुं अथनि। महिरबानी।